अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज वरी खुशखबरी तव्हांजे लाइ असां दी आहे। जी हाँ दोस्तों, ड्रामा सीरियल दुलाब जे अचण वारा एपिसोड त पंहिंजी जाइ ते रहिया। अॻिते थियण वारो छा आहे हिन नंढड़े वीडियो 1 मिनट जेके दोस्तों तव्हां आख़िर ताईं न ॾिसंदव तोखां अॼु ही अपडेट तव्हां खां मिस थी वेंदी। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त दुलाब रेटिंग के हिसाब से नंबर 1 अची चुको है, कहानी के हिसाब से भी नंबर 1 अची चुको है। एतरी तो इन ड्रामे की कहानी मक़बूल थी चुकी है, खास करे नौजवान तबके में जो पाँचो नौजवान तबको आज़ादी लाए, जो नौजवान तबको पाँचो हक़न लाए विड़ण लाए जो तैयार होंदो, उन्हनि के को सीधो सोनो ए मैसेज ॾियण लाए कोई माण्हू न होंदो हुयो। हिन ड्रामे में उन्हनि के घणो कुछ सिखा मिले थी, सिखिया ऐं ख़बर पइजे थी त कीअं हक़ लाइ विड़बो आहे ऐं कीअं अॻिते निकिरबो आहे ऐं पाण खे कीअं बचाइबो आहे हिन ज़ालिम दुनिया मां ऐं कहिड़े हिसाब सां कमु हलाइबो आहे। हिन ड्रामे में घणो कुछ सिखायो पियो वञे, ॿुधायो पियो वञे। हर नौजवान हिन जा क्लिप जेको कटिंग करे शेयर पियो करे जिथे किथे। हिन ड्रामे जी त रेटिंग त परे रही दोस्तों, हीउ ड्रामो हिस्ट्री में लिखिजी वियो त क़ौम मोयल क़ौम खे जगाइण जे लाइ बि कंहिं न कंहिं कोशिश ज़रूरु कई आहे। जंहिं बि राइटर ही पंहिंजी कोशिश कई आहे, ज़बरदस्त कोशिश कई आहे ऐं बेहतरीन कोशिश कई आहे। वीडियो पुॻो पुॼाणी त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।